बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। प्रोग्राम हकीकत में मां आवां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। ईद उल अज़हा क़ुर्बानीअ जी ईद असांखे त्योहार जेके थींदा आहिनि मज़हबी हुजनि या सकाफ़ती हुजनि पंहिंजी तारीख़ यादि ॾियारींदा आहिनि। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त नाम नेके रफ़्तगां ज़ाय मकुन ताब मानद नाम नेकत दर जहां। त पंहिंजी तारीख़ खे ज़ाया थियणु न ॾियो। तारीख़ ज़ाया थी वेंदी त तव्हां बि ज़ाया थी वेंदव। सैयदना हज़रत इब्राहीम अला नबीना व अलैहि तस्लीमात अबुल अंबिया जे लक़ब सां तारीख़ में यादि कया था वञनि। पाण दीन हनीफ़ियत जो धरतीअ ते जॾहिं बुनियाद रखियनि त परवरदिगार आलम उन्हनि जे नस्ल मां केच कया ऐं तमामु उलुल अज़म पैगम्बर अलैहिमु तस्लीमात हज़रत सैयदना इब्राहीम जे नस्ल मां धरतीअ ते जलवा अफ़रोज़ थींदा रहिया ऐं इंसानियत जे लाइ आफ़ाक़ी हिदायत जो सरचश्मो साबित थींदा रहिया। ईद उल अज़हा ज़ुल हज महीने में वारिद थिए थी। अय्यामुन नहर, नहर चइबो आहे क़ुर्बानीअ खे। फ़सल्लि लिरब्बिक वनहर सूरतुल कौसर में अल्लाह साईं फरमायो आहे त अल्लाह जे लाइ निमाज़ पढ़ो, अल्लाह जे कानूननि ते अमल कयो ऐं क़ुर्बानीअ जे लाइ तयारु रहो। अय्यामुन नहर में असां जेके मसनून तकबीरात पढ़ंदा आहियूं हर निमाज़ खां पोइ वॾे आवाज़ में ज़िक्र जहरीअ जी सूरत में अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अय्यामुन नहर जूं इहे जेके तकबीरात आहिनि जेके यौम अरफ़ा खां शुरू थींदियूं आहिनि उन्हनि जो पस मंज़र सैयदना हज़रत इब्राहीम अला नबीना व अलैहि तस्लीमात जे क़ुर्बानीअ खे वरजाईंदो आहे। अहसिबन्नास अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ़्तनून वलक़द फ़तन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फ़लयअलमन्नल्लाहु अल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। माण्हू इहो सम्झी छॾियो त उहे मोमिन थी विया, उन्हनि ईमान आणे छॾियो जॾहिं त असां उन्हनि खे अञा ताईं आज़मायो ई नाहे। वहुम ला युफ़्तनून वलक़द फ़तन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, यादि रखो तव्हां खां अॻियूं खेपूं इंसानियत जा जेके नस्ल गुज़री चुका आहिनि उन्हनि खे असां आज़मायोसीं। फ़लयअलमन्नल्लाहु अल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। त सचा बे निर्वार थी बीठा ऐं कूड़ा जेके हुया उहे बि पधरा थी पिया। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे त अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां अल्लाह साईं ॾाढा अणावा इम्तिहान वठंदो आहे। हाणे इम्तिहान जो मतिलबु आहे त इंसानी ज़हन में
ईमान जो जेको जोहर आहे उन में पुख़्तगी अचे। आज़माइश जे मरहलनि मां जॾहिं माण्हू गुज़रे थो त ॼण छाणिजी ऐं साफ़ सुथिरो थी थो वञे, कच उन मां निकिरी थो वञे, निज पिणु जेको आहे सो मथे उभरी थो अचे। ऐं उहे माण्हू आहिनि इहे जिन जो सराफ़ा जेके आहिनि उहे अणतोरियो अघाए छॾींदा आहिनि। विढ़ाई सरकार फरमायो त मुहबत पाए मन में रंदा रोड़िया जन, तन जो सराफ़न अणतोरियो अघायो। सराफ़ चइबो आहे सोनारे खे। हिकिड़ी अहिड़ी ख़ालिस शइ हूंदी आहे, प्योर सोन हूंदो आहे या जरकंदड़ हीरो हूंदो आहे, क़दरे जोहर राशुनासद जोहरी, जोहरी जेको हूंदो आहे उहो जोहर खे परे खां सुञाणंदो आहे। तंहिंजे करे उहो सराफ़ जेको माहिर आहे उहो ख़ालिस शइ ॾिसी बिना बहस जे, बिना बार्गेनिंग जे, बिना कंहिं चूंचुरा जे ख़रीद करे छॾींदो आहे, हिकांदी रक़म ॾेई छॾींदो आहे। तिन जो सराफ़न अणतोरियो अघायो, तोर बि न कंदा आहिनि उनजी, हथ में मापे उनखे पंहिंजो मुल्ह ॾेई छॾींदा आहिनि। सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सिकील थे फ़र्ज़ंद अर्जुमंद सैयदना हज़रत इस्माइल अलैहि तस्लीमात खे फ़रमायो ऐं उन्हनि जो फ़रमान अल्लाह साईं क़ुरान पाक जे आयतुनि जो हिसो करार ॾेई छॾियो। फलम्मा बलग मअहुस्साय, फलम्मा बलग मअहुस्साय काल या अबत इंदी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर मादा तरा। हज़रत सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं वॾड़ो थियो ऐं डुक डोड़ पाइण जहिड़ो थियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ पंहिंजे पुट खे चयो त पुटड़ा, मुंहिंजा पुटड़ा, मां ख़्वाब में ॾिसां थो त तोखे क़ुर्बान थो कयां, तोखे घोरियां थो पंहिंजे रब जे रस्ते में। फंजुर माज़ा तरा, हाणे तूं ॿुधाए तुंहिंजी छा सलाह आहे। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे नीगर हज़रत सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जेको जवाबु अता फ़रमायो, उहो जवाबु ॾाढो हसीन जवाबु आहे त इफ़अल मा तुअमर, जेको तव्हांखे नज़र आयो आहे उन ते तव्हां अमल कयो। मूंखे तव्हां साबित क़दम ॾिसंदव ऐं मां कंहिं बि क़िस्म जी चूं चुरा न कंदुसि, को लोॾो मुंहिंजे ईमान खे न ईंदो ऐं न ई वरी मां कीॿाईंदुसि। ये फैज़ान नज़र था या के मकतब की करामत, सिखाए किसने इस्माइल को आदाब फ़र्ज़ंदी। अब हम उम्र में, अब हम ॿारड़ो पंहिंजे अज़ीम तरीन पीउ जे हुज़ूर में जेके ॻाल्हियूं करे थो उन्हनि मां फ़र्मा बरदारीअ जो जेको जोहर टपके थो, त इक़बाल इन शयुनि खे फोकस थो करे त ये फैज़ान नज़र था या मकतब की करामत, सिखाए किसने इस्माइल को आदाब फ़र्ज़ंदी। त जेनेटिकल एहतराम, जेनेटिकल ज़हानत, मोरूसी जेको इंसान जे एहसासात में, जज़्बात में ऐं सोचुनि में सरिश्तो मुंतक़िल थो थिए वॾड़नि खां, उहो परे खां पधरो इंसान खे निर्वार करे थो बीहे। त वफ़दईनाहु बिज़िब्हिन अज़ीम, किसो मशहूरु आहे त सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमादगीअ ते
राही थियो रण जो पंहिंजे नींगर खे अलाह साईं जे रस्ते में घोरण जे लाइ, अलाह जे हुज़ूर में क़ुर्बान करण जे लाइ। त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे जी क़ुर्बानी ॾिसी अलाह साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़रमायो त क़द सदक़्त रुया, इब्राहिम गंज थी वियो, तो पंहिंजे ख्वाब जी सदाकत खे साबित कयो। वफ़दैनाह बिज़िब्हिन अज़ीम। अने ज़िब्हिन अज़ीम में सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जेको घटो साम्हूं आयो उहो ज़िबे थी वियो। वफ़दैनाह बिज़िब्हिन अज़ीम। इन में हिकिड़ो बारीक नुक़्तो आहे त असां तोखां इन क़ुर्बानीअ जे बदिले में तुंहिंजे दसुल मां हिकिड़ी ज़िबे अज़ीम, ॿी अज़ीम क़ुर्बानी वठंदासीं। सैयदना हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो सिरड़ो निमायो अलाह जे हुज़ूर में घोरजण जे लाइ। अलाह साईं उनखे बका ॾिनी, उनजो नसुल वधियो। आका सैयदना ख़ातमुल अंबिया हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन धरतीअ ते जलवा अफ़रोज़ थिया। उन्हनि जे नस्ल खे अलाह साईं पाकीज़ा फ़रमायो ऐं पोइ मैदान करबला में ख़ानवादे नबूवत सां जेका वक़्त जे ज़ालिमनि कार कई, इहो वफ़दैना बिज़िब्हिन अज़ीम जो हक़ीक़ी तफ़सीर सची ॻाल्हि इहा आहे त उहो हुयो जंहिंमें ज़िब्हे अज़ीम जी इब्तिदा जेका हज़रत सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम कई हुई बेवादिन गैर ज़ी ज़रअन वादी मक्का में, उन जी तकमील मैदान करबला में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नस्ल जी पाकीज़ा नस्ल जी क़ुर्बानीअ सां पाए तकमील पहुती। ऐं उन पाकीज़ा रत जे रेज मां इस्लाम खे, क़ुरान खे जेका बका मिली आहे सा तव्हां ऐं असांजे ईमान जो बुनियादी जुहर आहे। हज़रत हुसैन साईं जेकॾहिं इहा क़ुर्बानी न ॾियनि हा त इस्लाम मसख़ थी चुको हुजे हा, क़ुरान में माज़अल्लाह हेराफेरी थी चुकी हुजे हा, पर अलाह साईं छाकाणि त उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पंहिंजे ज़िम्मे खंयो आहे। इन्ना लहू लहाफ़िज़ून, क़ुरान जो नुज़ूल बि असां कयो अथसीं, उन जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं ऐं उन हिफ़ाज़त जी क़ुर्बानी अलाह साईं पंहिंजे महबूब जे पाक ख़ानदान खे पंहिंजे रस्ते में क़ुर्बान कराए ऐं मंज़ूर फ़रमाई, मक़बूल फ़रमाई, जंहिंजे सदके असां अॼु ईमान सां सरशार आहियूं। त हे ॾींहं जेके असांजे ईद उल अज़हा जा क़ुर्बानीअ जो पैगाम खणी आया आहिनि, उन में असां सुन्नत इब्राहिमी जो जेको अमल वर्जायूं था उहो असांखे छा थो सेखारे, छा थो यादि ॾियारे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां सभ खां पहिरियों मसइलो जेको थिए थो उहो घर में थो थिए। पीउ जी मुखालिफ़त सां उनखे मुंहुं ॾियणो थो पवे। तारिख़ या आज़र उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पीउ आहे ऐं निमरूद जेको उन ज़माने जो वॾे में वॾो बादशाह हुआ, उन जी दरबार में फ़राइज़ कहिड़ा थो सर अंजाम ॾे त हू बुत गुर हुयो। निमरूद जेके पंहिंजी दरबार मां मोहर लॻल बुत माण्हुनि खे घड़ाए ॾींदो हो त हे वञी चौंकनि ते बि रखो, इबादत गाहुनि में बि रखो। उन दौर जूं जेके इबादत गाहूं हुयूं उन नोयत जूं, ऐं घरनि में बि रखो, इन्हनि खे पूॼींदा रहो। सिंबॉलिक हूंदा हुया उहे बुत, ऐं उन्हनि बुतनि जी पूॼा जो मतिलबु हूंदो हुयो निमरूद जी पूॼा। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि बुतनि जो जॾहिं इनकार थो करे
ऐं उन्हनि बुतनि खे जॾहिं वञी बुतखाननि में टोड़े थो अचे, पंहिंजे घरनि में उहे जेके बुत आहिनि उन्हनि खे ठुकराए थो छॾे, त बज़ाहिर बुत थो ठुकराइजे, पर निमरूद खे ख़बर हुई त इन्हनि बुतनि जे ठुकराइजण सां असुल में मां थो ठुकराइजां, मुंहिंजो ज़वाल साम्हूं उभरंदे नज़र थो अचे। बादशाह हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनजो IQ तमामु तेज़ हुयो ऐं हुनजी ज़हानत जेतिरी स्ट्रांग हुई, रूए ज़मीन जो जंहिं माण्हूअ कब्ज़ो पंहिंजे हथ में कयो आहे त केॾो शातिर ऐं ज़हीन माण्हू हूंदो। उनखे महसूसु थी वियो त हीउ ॿारड़ो वॾो थी ऐं मुंहिंजे हिन सल्तनत जे साम्राजियत खे ताराज करे, मुंहिंजे शहनशाहियत खे मिटीअ में मिलाए हक़ीक़ी शहनशाह बादशाह अल्लाह जी खे धरतीअ ते नाफ़िज़ कंदो ऐं मुंहिंजो नसुल मिटिजी वेंदो। क़ुर पाक जो बि वाइदो आहे त जाल हक़ व ज़हकल बातिल इनल बातिल कान ज़हूका। हक़ीक़त हक़ जॾहिं साम्हूं ईंदो आहे त बातिल खिसकी वेंदो आहे, कूड़ खिसकी वेंदो आहे। बातिल छा आहे, हक़ छा आहे, पंहिंजी ॻाल्हियूं जारी रहंदियूं। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, हक़ इस्बातु दावा बिदलील, जेका शइ चिटनि दलीलनि सां साबित थी चुकी उनखे हक़ चइबो आहे। हक़ जी माना आहे साबित रहण वारी शइ। बातिल जेका हज़ारनि दलीलनि जे बावजूद बि साबित न करे सघिजे उनखे बातिल चइबो आहे। बातिल मिटिजी वञण लाइ हूंदो आहे ऐं हक़ साबित रहण लाइ हूंदो आहे। त सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जेको पंहिंजे पीउ जे मुखालफ़त में साम्हूं आयो ऐं ख़ल्क़त खे उन निदा ॾिनी त इन्नी वजहतु वजही लिल्लज़ी फ़तर अस्समावाति वल अर्ज़ हनीफ़ा व मा अना मिनल मुशरिकीन। सितारा परस्ती, सिज परस्ती, चंड परस्ती, बुत परस्ती, इंसान परस्ती, सभिनी खे ठुकराए खोड़ीअ खे घुमरो ॾेई हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त मां उन ज़ात जे तरफ़ पंहिंजो पाण खे हवाले कयो जंहिं हिन काइनात जे मांडराण खे तख़लीक़ फरमायो आहे। वमा अना मिनल मुशरिकीन, मां उन पालणहार जे निज़ाम रुबूबियत में न मुदाख़लत कंदुसि ऐं न ई वरी कंहिंजी मुदाख़लत खे बर्दाश्त कंदुसि। शिरक जो उन ज़माने में जेको सरचश्मो हुयो उहो निमरूद जी दरबार हुई। निमरूद वक़्त जो बादशाह हुयो ऐं हुन सभु धरतीअ जा रिसोर्सिस, रिज़्क़ जा वसीला, ज़रिया, रोज़गार जा मवाक़िअ पंहिंजे मुठ में रखिया हुआ, पंहिंजे गोॾे हेठां दॿाए रखिया हुआ ऐं उन जी मर्ज़ीअ खां सवाइ न माण्हूअ खे रोज़गारु मिली सघंदो हो, उन जी मर्ज़ीअ खां सवाइ न माण्हू पंहिंजी ज़िंदगी तश्कील ॾेई सघंदा हुआ, उन जी मर्ज़ीअ खां सवाइ न ई वरी माण्हू का ॻाल्हि ॿोल करे सघंदा हुआ ऐं न ई वरी कंहिं तहज़ीब जो बुनियादु रखी सघंदा हुआ। जेको उन जी दरबार मां पैगाम ईंदो हो माण्हू मजबूर हूंदा हुआ त उन पैगाम खे फॉलो कनि। बुत परस्ती जेका आहे उहा इंसान खे नीच कंदी आहे। बुत जे आॾो माण्हू झुकियो त सोच जेका आहे तव्हांजी पस्तनि जे तरफ़ लुढ़ंदी वेंदी, असफल साफ़लीन।
ऐं तौहीद जेका आहे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं मथे निहारियो त सितारनि खे बि हुन पूॼण खां इनकार करे छॾियो, सयारा जेके सिज जी सूरत में, चंड जी सूरत में इनकार करे छॾियईं, ऐं हुनजी जॾहिं जज़र बुलंद थी इन वजह तवजीह लिल्लज़ी जे सदा सां, त सोच जी बुलंदी उनखे दीन हनीफ़ियत जो बानी करार ॾिनो ऐं उन तौहीद जे फ़लसफ़े में इंसानी वहदत जा जेके अनासिर साम्हूं आया, उन्हनि सभिनी जो निचोड़ इहो आहे त इन्नल अर्ज़ लिल्लाह यरिसुहा इबादी सालिहून, धरती अल्लाह जी आहे, धरतीअ जा वसीला इंसानियत जी मिल्कियत आहिनि। इंसानियत खे अलाह साईं क़ौमुनि में तक़सीम कयो आहे, क़ौमूं क़बीलनि में तक़सीम आहिनि, क़बीला ख़ानदाननि मां ठहंदा आहिनि, ख़ानदान कुटुंब मां ठहंदो आहे, कुटुंब जा भाती थींदा आहिनि। तंहिंजे करे बतदरीज स्टेप बाय स्टेप जेके जेके माण्हुनि जा वसीला उन्हनि जे पाड़े खां, उन्हनि जे शहर खां, उन्हनि जी धरतीअ खां, उन्हनि जे इस्तेहकाक में था अचनि, उन्हनि ते सभ खां पहिरियों उन्हनि जो हक़ु आहे। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी शातिराणा चाल सां, जेकॾहिं को शख़्स पंहिंजी तेज़ ज़हानत सां, या जेकॾहिं को शख़्स पंहिंजे अंधी ताक़त में अची करे अंध जे घोड़े ते सवार थी वसीलनि ते क़ाबिज़ थो थिए ऐं हुकुमरानीअ जा ख़्वाब ॾिसी हुकुमरान बणिजी ऐं कानून साज़ीअ जे ज़रिए माण्हुनि जा हक़ थो तॻाए, हक़ थो फॿाए, त इहा निमरूदियत आहे, इहो शिर्क आहे, जंहिंखे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद जी तलवार सां कटे, कपे, वढे, फिटो कयो। ये दौर अपने बराहीम की तलाश में है, सनम कदा है जहां ला इलाहा इल्लल्लाह। असां जंहिं दौर मां गुज़रूं था, ही जेके असां क़ुर्बानियूं कयूं था, जेके असां जानवर घोरियूं था, उन्हनि सभिनी जे पस मंज़र में जेका हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी साम्हूं थी अचे त पीउ सां उनजो टकर थो थिए, उहो पीउ खे तरक़ करण जे लाइ तयारु आहे, उन सां ख़ानदानी मरासिम छिनण जे लाइ तयारु आहे, पर पंहिंजे नज़रिए में कंहिं बि क़िस्म जी कॉम्प्रोमाइज़ जे लाइ आमादा नाहे। छो त तौहीद जो मतिलबु आहे इंसानियत नवाज़ी ऐं ख़ुदा परस्ती, इंसान दोस्ती। शिरक जो मतिलबु आहे इंसान दुश्मनी। शिरक माना अलाह साईं जे निज़ाम रुबूबियत में जॾहिं मख़लूक मां को बि टंग थो अड़ाए, उहो जिन हुजे, नज़र ईंदड़ मख़लूक माण्हू हुजे या जानवर हुजे या केर बि हुजे। देग दुनिया जी ते असां जेको ॿुधंदा आहियूं त नांग वेठो त उन नांग खे मारणो पवंदो आहे न, त इंसाननि जे क़ौमुनि जे वसीलनि ते जेके शख़्स क़ाबिज़ आहिनि, सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम निमरूद सां टकर खाई ऐं उन्हनि वसीलनि खे आम माण्हुनि जे महिनत कश पोरियतनि जे तहवील में ॾिनो। दे खुदाया ये ज़मीं तेरी नहीं मेरी नहीं, तेरे आबा की नहीं मेरे आबा की नहीं। त जागीरदारो, ज़मीनदारो, हीअ ज़मीन न को तव्हांजी आहे, न को असांजी आहे, हीअ ज़मीन न को तव्हांजे पीउ जी आहे, न को मुंहिंजे पीउ जी आहे, ज़मीन अलाह जी आहे, ज़मीन ते हक़ु सभिनी बाननि जो गॾियल आहे। त ज़मीन मां मक़सदु सिर्फ़ु ज़रई ज़मीन कान्हे का, रहाइशी स्कीमूं जेके आहिनि उहे बि उन में अची थियूं वञनि, इमारतूं जेके डिघियूं ठहनि थियूं, अपार्टमेंट्स, प्लाज़ा, इहे सभु उन में अची थियूं वञनि। मादनी शयूं जेके पहाड़ आहिनि या जेके दरियाहनि मां, समुंडनि मां जेके ज़ख़ीरा मिलनि था कुदरती जवाहरात जे सूरत में, उन्हनि सभिनी ते उन क़ौमुनि जो हक़ु आहे। ऐं उन क़ौम ते जेकॾहिं को शख़्स साम राज, साम चइबो आहे नांग खे, राज चइबो आहे राज खे, माना नांग वारो राज कॾहिं ईअं फण कढियूं वेठा हुजनि, ज़मीनुनि ते बि कब्ज़ा, सनअतुनि ते बि कब्ज़ा, समुंडनि ते बि कब्ज़ा, दरियाहनि ते बि कब्ज़ा, पाणीअ ते बि कब्ज़ा, त उहो शख़्स साम राज आहे। नांग आहे जेको राज थो करे दौलत ते, उनखे जेसि ताईं हलाइबो न, तेसि ताईं इंसानियत जी आबयारी न थी सघंदी। त
ॿियो मरहलो जेको सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अचे थो पंहिंजे पुट जे घोरण जो, उन में बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इंसानियत जे आबियारीअ जे लाइ खन पल जे लाइ बि कीॿाए नथो। अबुल अंबिया, घणा नबी जेके उलुल अज़म आया हज़रत इब्राहिम जे नस्ल मंझा हुया। त ही कुर्बानी बज़ाहिर जेका असां बकर जी सूरत में कयूं था, ढोरनि जी सूरत में, ढगनि जी सूरत में, उठनि जी सूरत में, रिढुनि जी सूरत में, घटनि जी सूरत में, इहा कुर्बानी दरअसल असांखे यादि थी ॾियारे पंहिंजी उहा तारीख़। ॿ मरहला आहिनि हिते। हिकु त माण्हूअ जे अंदरि जेका मां आहे तकबुर थी पैदा करे, जंहिंखे हवस चइबो आहे, नफ़्स परस्ती नफ़्स परस्ती जेका आहे सा उहा नफ़्स खे इस्लाम पालण जी दावत ॾिनी आहे ऐं नफ़्स परवरी कबी आहे, नफ़्स कुशी न कबी आहे। क़ुर जी तालीम इहा आहे। नफ़्स कुशी रहबानियत आहे। रहबानियत ईसाइनि जो वड़ हुयो। ईसाई जेके हुया उहे जॾहिं ज़िंदगीअ खां कटिजी वञी वीरानियूं वसाए वेठा त उन्हनि माण्हुनि जी उहे जेके आहिनि से बोझ थी पिया अवाम जे लाइ। गांधीअ सां हिकिड़ी उनजी एडवाइज़र माई हूंदी हुई। पोइ गांधी पंहिंजी सादगीअ खे मेंटेन करण जे लाइ जॾहिं पार्टीशन थी ऐं बर सग़ीर आज़ादु थियो त पोइ उहो पंहिंजे उन धोतीअ खे ऐं पंहिंजी गुरबत खे मेंटेन करण जे लाइ छा कंदो हो, जो जॾहिं सफ़रु कंदो त रेल गाॾीअ में कंदो ऐं रेल गाॾीअ जे थर्ड क्लास दॿो जेके दर्जे सोहम चवंदा हुआ उन में वेहंदो ऐं पोइ उन जे आसपास जेके ॿिया दॿा हूंदा उहे सिक्योरिटीअ सां भरिजी वेंदा ऐं आम माण्हुनि खे उन में सफ़रु न करणु ॾिनो वेंदो। त ॿिनि दॿनि में केॾियूं सीटूं ऐं केॾो किरायो ईंदो हूंदो, सॼो किरायो गवर्नमेंट खे अफोर्ड करिणो पवंदो। त माई साहिबा उनखे चयो त गांधी जी तव्हांजे सादगीअ तां सदको वञूं ऐं तव्हांजे हिन गुरबत खे मेंटेन करण जे लाइ तव्हांखे अंदाज़ो आहे त ख़र्चु केॾो थो थिए रियासत जो, तव्हांखे अंदाज़ो आहे हिन शइ जो। त तव्हां गुरबत खे मेंटेन करण जे लाइ हिते माण्हुनि खे जेको तअसुरु ॾियो था त मां अञा ताईं ग़रीब आहियां, त उन गुरबत जे लाइ असांखे वॾी क़ुर्बानी ॾियणी थी पवे। इन जे करे तव्हां चढ़ो ई उन दॿे में जेको पहिरियों ई सिक्योर आहे ऐं रियासती लवाज़मात खे पूरो थो करे। त उन्हनि सभिनी शयुनि में जॾहिं सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ुर्बानीअ खे असां पंहिंजे साम्हूं आणियूं था त उन क़ुर्बानीअ जी जेका घोर आहे उन जे घोरजण जे तनाज़ुर में असां जेको माण्हुनि जे लाइ आज़ार था पैदा कयूं उहो आज़ार उन क़ुर्बानीअ जे मद में ॾाढो महांगो थो पवे। मसइलो इहो न आहे त असां ॿकरु क़ुर्बान कयोसीं या ढगो कुठोसीं या वच कुठीसीं या ॾाची कुठीसीं या उठ कुठोसीं। इहे शयूं असां खां तक़ाज़ा थियूं कनि इन ॻाल्हि जूं त तव्हांजी हवस जेका आहे उहा जॾहिं रुकावट थी बणिजे तव्हांजे इंसान बणजण में त उनखे क़ुर्बान करे छॾियो। पर उन हवस खे असां जॾहिं नफ़्स परस्तीअ जे तनाज़ुर में ॾिसूं था त पोइ हीअ क़ुर्बानी जेका असांजे सोसाइटीअ में हिकु रियाकारीअ जो सबबु थी बणिजी वञे या पाड़े वारनि जे लाइ आज़ार जो सबबु बणिजी थी वञे या गंदगीअ जो बाहिस बणिजी थी वञे, त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे असांखे साम्हूं रखी ऐं नफ़ासत खे ऐं सफ़ाईअ जे मामलात खे ऐं रियाकारीअ खां बचण जे लाइ, अलाह जी रज़ामंदी हासिलु करण जे लाइ, ख़ुशनूदी हासिलु करण जे लाइ असांखे सभ खां पहिरियों आमादा थियणो पवंदो। निमाज़ आहे त तव्हां बेहयाईअ खां ऐं बुराईअ खां बचो। उहा ई निमाज़ जॾहिं माण्हूअ में तकबुर पैदा करे त तकबुर खां वधीक ॿी बेहयाई कहिड़ी आहे। निमाज़ी जॾहिं इहो महसूसु करणु लॻे त मां बेनिमाज़नि खां बरतर आहियां त इहा निमाज़ उन जे लाइ वबाल बणिजी थी वञे। ईअं ई हीअ क़ुर्बानी जेका आहे इंसान जे लाइ अलाह साईं
मराहिल खे जेके इंसानी नफ़्सियात खे डेवलप करण जा मराहिल आहिनि उन्हनि में हिकिड़ो मुअसिर किरदारु थी अदा करे, बजाए इन जे असां जॾहिं ॾिसूं था त क़ुर्बानी कंदड़ माण्हू जेके पंहिंजनि दरनि तां मिसकिननि खे तड़नि था, क़ुर्बानीअ जो मतिलबु इहा आहे त माना क़ुर्बानी चइबो ई उन खे आहे जेका ॿियनि जे लाइ ॾिजे। इहा कहिड़ी क़ुर्बानी आहे जो माण्हू बकर कुई ऐं रानुनि जे सूरत में सॼो गोश्त अची पंहिंजे डीप फ्रीज़रनि में भरे रखे? इहा क़ुर्बानी त कान थी, इहा त दुकानदारी थी। तक़सीम कयो, घोरे छॾियो, अलाह साईं तव्हांखे खाराए थो, पीआरे थो। हीउ गोश्त हिननि ॾींहंनि में उन्हनि खे ॾियो जेके वीचारा क़िस्मत सां गोश्त था खाइनि, ऐं दर दर ते वञी पहुचाए ॾियो, ख़ुददारीअ सां पहुचाए ॾियो। ॿी जेका पॉइंट असांखे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़ुर्बानीअ मां साम्हूं थी अपील थी करे पंहिंजे समाज खे ओसर ॾियण जे लाइ, उहा इहा आहे त इंसानियत जे बका जे लाइ जेकॾहिं तव्हांखे ज़ालिमनि जो कोस करणो पवे, रत वहाइणो पवे, त फ़सले ले रब्बिक वनहर, अलाह जे ख़ातिर फर्मा बरदारीअ जो लिबास ओढे तव्हां उन्हनि माण्हुनि खे क़ुर्बान करे छॾियो जेके इंसानियत जे लाइ नासूर आहिनि। वनहर मां मुराद किताल बि आहे त जेके इंसानियत खे उसरणु नथा ॾियनि, निसरणु नथा ॾियनि, इंसानियत जे लाइ नासूर आहिनि, उनखे वढे छॾियो, फिटू करे छॾियो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, तकबीर आहे इहा, ऐलान था कयूं असां त वॾी ज़ात उनजी, किबरियाई उनजी, जलाल उनजो, जमाल उनजो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, सदा खे वरजायूं था, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। सिर्फ़ु उहो ई हिकिड़ो मबूद आहे जंहिंजे आॾो पंहिंजे अहसासात खे घोरबो, जंहिंजे आॾो पंहिंजे जज़्बात खे क़ुर्बान कबो, जंहिं पंहिंजी सोच खे उनजे ख़ल्क़ण हार जे तनाज़ुर में ताबे कबो। वल्लाहु अकबर, ऐं किबरियाई अल्लाह जी, वरी किबरियाई अल्लाह जी, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वरी किबरियाई अल्लाह जी, वलिल्लाहिल हम्द। ऐं किबरियाईअ खां पोइ असांखे जेका ज़िंदगी अता थी आहे, हे जेका असां क़ुर्बानी कईसीं, हे जेके असां सदाऊं ॾिनियूंसीं, हे जेके असांखे इबादत जा मौक़ा मिलिया, जेके असांखे इंसानियत जी ख़िदमत जा मौक़ा मिलिया, ही जेके असांखे इंसानियत जी पालना जे लाइ तौहीद जे अलमबरदारीअ जो मौक़ो मिलियो, इन्हनि सभिनी जी असांखे तौफ़ीक़ अल्लाह साईं अता फ़रमाई। तंहिंजे करे हर क़िस्म जी साराह, हर क़िस्म जी वाखाण अल्लाह साईं खे सूंहे थी, आदि जुगादीअ खां अज़ल ऐं अबद ताईं।